हजरत मौला अली शेर खुदा हैदर कररार रज़ी अल्लाह ताला अन्हु वरदा साईं फरमाइनि था तो मूंखे सारी दुनिया में सिर्फ 3 शयूं वणियूं। घणी शयूं वणियूं? अस्सौम फिस्सैफ वल इकराम लिद्दैफ वद्दर्ब बिस्सैफ। मौला अली हैदर कररार फरमाइनि था दुनिया में मूंखे सिर्फ 3 शयूं वणियूं। उन्हारे जी मौसम हुजे, गर्मी ऐं काढ़ो हुजे, उन गर्मी में रोज़ा रखा त वाह जो इन रोज़न में मूं अलीअ खे मज़ो ईंदो आहे। महिमान अचनि, महिमाननि जी ख़िदमत कयां, महिमाननि जी इज़त ऐं ताज़ीम कयां, उन्हनि खे पंहिंजे हथनि सां खारायां, इहा ॻाल्हि मूं अलीअ खे ॾाढो वणंदी आहे। ऐं टीं ॻाल्हि त तलवार मुंहिंजे हथ में हुजे, कुफारनि सां लड़ाई कंदो रहां, रब जे रस्ते में जिहाद कंदो रहां, इहो जिहाद मूंखे वणंदो आहे।